रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। जखमाबाद वेझो पुलिस ऐं हथियारबंदनि जी फायरिंग में एसएचओ दोदापुर ज़ख़्मी थी पियो। दोदापुर वेझो पुनू भट्टी थाणे जी हद में पुलिस चढ़ाई दौरान पुलिस ऐं हथियारबंद विच में मुक़ाबलो थी पियो। फायरिंग में एसएचओ दोदापुर सख़्त ज़ख़्मी थी पियो। रिपोर्टर राशिद बलोच मूजिब ॻोठ बिजार कटोहर में पुलिस चढ़ाई दौरान हथियारबंदनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें एसएचओ नबी बख्श डाहाणी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॾोहारियुनि जी मौजूदगी जे इतला ते कार्रवाई लाइ सब डिवीज़न पुलिस जी चढ़ाई कई वई त हथियारबंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें एसएचओ दोदापुर ज़ख़्मी थी पियो। वाक़े बाद पुलिस जी वॾी तइदाद में नफ़री तलब कई वई आहे। कंबर में मकानी चूंडुनि जे सिलसिले में 8 सीटुनि में मुक़ाबलो सुभाणे थींदो, जंहिं लाइ इलेक्शन कमीशन तरफ़ां सामान जी विरासत कई पई वञे। ज़िले कंबर शहदाद कोट में मकानी इदारे वारे साल 2022 जे पहिरें मरहले में बैलेट पेपर में ग़लतियुनि ऐं झेड़नि सबबि मुलतवी थियल ज़िले जे 8 सीटुनि ते सुभाणे रिथियल इलेक्शन वारे ऐलान बाद कंबर इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अॼु पोलिंगनि लाइ बैलेट पेपर, बैलेट बॉक्स ऐं ॿियो सामान तक़सीम कयो पियो वञे। कंबर शहदाद कोट में मकानी इदारनि वारे साल 2022 वारे मरहले में ॿीहर चूंड लाइ 13 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंमें कंबर जे वार्ड नंबर 12 ते 2, टाउन कमेटी वगण जे वार्ड नंबर 3 ते 1 ऐं तालके कुबो सैद खान जे यूनियन काउंसिल बगोदड़ो में 10 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि। घारो पुलिस फुर जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सामान हथ करे वरितो आहे। 8 मार्च राति जो 6 जवाबदार ठट्टो कराची नेशनल हाईवे रोड ते थहीम ॻोठ वेझो जमील ख़ासि अली, ड्राइवर सुनील ऐं कंडक्टर मुकेश खां हथियारनि जे ज़ोर ते हिकु मज़दा ट्रक, 9 मेहूं, हिकु ॿकरो, 3 मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म फुर करे विया हुआ। घारो पुलिस जांच खां पोइ ॻुझी इतला ते कोस्टल हाईवे भंभोर वटां वारदात में मुलविस जवाबदार आफ़ताब अली छजड़ो, शबीर अहमद जमाली ऐं मंठार नारेजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जवाबदारनि वटां फुर कयल जानवर तोड़े 3 मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म हथ करे जवाबदारनि मथां केस दाख़िल करे छॾियो आहे। एसएसपी ऑफिस ठट्टो में डीएसपी साकरो मोहम्मद नवाज़ सिराई एसएचओ धाबे जी मोमिन शेख सां गॾु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ तुर्त एक्शन खयो ऐं पुलिस हथां गिरफ़्तार जवाबदार ठट्टे ज़िले खां सवाइ ॿियनि ज़िलनि में अहिड़े क़िस्म जे ॾोहनि जी वारदातुनि जो पिणु एतिराफ़ कयो आहे। शहदाद कोट में मकामी इंतज़ामिया तरफ़ां बचत बाज़ार लगाई वई, जंहिंमें केतिराई स्टॉल क़ाइमु न थी सघिया। सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल बचत बाज़ार मकामी इंतज़ामिया पारां थाणे वारी मस्जिद रोड ते क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें अटे, मुर्गी, खाजरो तेल, सर्फ, बोतल, शरबत जा स्टॉल क़ाइमु कया विया आहिनि। बचत बाज़ार में अटो 1150 रुपया 10 किलो, खंड फ़ी किलो 100 रुपया, खाजरो तेल 5 लीटर स्टॉल 2500 रुपया, सयूं 90 रुपयनि में विकिरो कयूं पयूं वञनि। मकामी इंतज़ामिया पारां क़ाइमु कयल बचत बाज़ार में चांवर, गोश्त, मच्छी, पत्ती, फ्रूट समेत ॿियनि खाधे जी शयुनि जा स्टॉल क़ाइमु न थी सघिया आहिनि। बचत बाज़ार में मिलंदड़ शयुनि में को ख़ासि फ़र्क़ु न हुजण करे शहरियुनि जी रश न हुअण बराबरि आहे। शहरियुनि जो इन ॾिस में चवणु आहे त बचत बाज़ार में शहर जे दुकाननि ते मिलंदड़ शयुनि जी क़ीमतुनि में को ख़ासि फ़र्क़ु नाहे ऐं चांवरनि समेत केतिरियूं ई शयूं स्टॉलनि ते मौजूदु न आहिनि, जंहिं करे आम ग़रीब रोज़ेदारनि खे बचत बाज़ार मां को ख़ासि रिलीफ नाहे मिली सघियो। शहरियुनि मुतालबो कयो त बचत बाज़ार में आम वाहिपे जी शयुनि जा मुकमल स्टॉल क़ाइमु करे क़ीमतुनि में घटिताई आणे ग़रीब शहरियुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे। रोहिड़ी में पटनी पुलिस जी हिरासत में पुलिस तशद्दुद में मारिजी वियल अब्दुल सत्तार मंगरियो जे वारसनि केस में नामज़द पुलिस ऑफिसर पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रोहिड़ी जे इलाइक़े पटनी थाणे में पुलिस जी हिरासत में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल रोहिड़ी जे इलाइक़े कारी बुकार जो रहवासी अब्दुल सत्तार मंगरियो मारिजी वञण जे मामले ते ॿेड़ी चौक खां रोहिड़ी प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो। उन मौक़े ते अब्दुल ख़ालिक मंगरियो, ग़ुलाम सरवर मंगरियो, सखी ॾिनो मंगरियो, सादिक मंगरियो ऐं ॿियनि चयो त अब्दुल सत्तार मंगरियो पुलिस जी हिरासत में पुलिस तशद्दुद में मारिजी वियो हो। उन जो एसएचओ शौकत आराई, हेड कांस्टेबल शमसुद्दीन मीराणी, मुमताज़ मंगणहार, ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो समेत 5 पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे।
हुननि चयो त केस में नामज़द पुलिस ऑफिसर ऐं ॿिया पुलिस एहलकार केस तां हथ खणाइण लाइ संगीन नतीजा भोगण ऐं खेनि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पई वञनि। हुननि एसएसपी सखर खां मुतालबो कयो त क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं खेनि धमकियूं ॾींदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मक़तूल जे वारसनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ठट्टो में मकली वासण नारी हलीमा मंगी चयो आहे त मूं 2 साल अॻु ठरी मीरवा जे रहवासी सदाकत मंगी सां शादी कई हुई। हू मूं ते रोज़ानो तशदुद कंदो हो। हिकु ॾींहुं मूंखे नशे जी हालत में मारकुट करे घर मां कढी छॾियो ऐं मुंहिंजो मासूम पुटु खणी वियो आहे। हुन चयो त आउं तमामु घणी मुश्किलुनि सां पंहिंजे माइटनि वटि पहुती आहियां। ॿार खे वापसि करण जी कोशिशि कई, जंहिं ते मुंहिंजे मुड़ुस मूं मथां ऐं मुंहिंजे पीउ पुलिस एहलकार नबी बख़्श मंगी मथां कूड़ो केस दाख़िल कयो। हुन चयो त अदालत जे हुकुम ते पुलिस जॾहिं ॿार खे खणण वई त मुड़ुस ॿार खणी पंजाब ॾांहुं फ़रार थी वियो। उते वञी करे बि हू मुसलसल कूड़ा केस करण जी कोशिशि करे रहियो आहे। हुन मुतालबो कयो त संदसि ॿार वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। गढ़ी यासीन वेझो चोरनि ऐं भाॻियनि में फायरिंग में घर धणी मारिजी वियो। गढ़ी यासीन लॻ ॻोठ मोहम्मद सलाह बुर्ड़ो में राति देर सां हथियारबंद चोरनि मल्हार बुर्ड़ो जे घर में घिरी हथियारनि जे ज़ोर ते मेहूं काहिण जी कोशिशि कई। सुॼाग थियण ते ॻोठाणनि चोरनि सां मुज़ाहिमत करे ॾिनी, जंहिं दौरान चोरनि जी फायरिंग में घर धणी भाॻियो मल्हार बुर्ड़ो थरे ते क़त्ल थी वियो। ॻोठ मोहम्मद सलाह बुर्ड़ो जे ॻोठाणनि पुलिस स्टेशन करन शरीफ़ ऐं पुलिस स्टेशन गढ़ी यासीन जी पुलिस मदद सां खोजी कुता ऐं पहिरीं घुराए पेरा खयां, जेके गढ़ी यासीन लॻ ॻोठ मंठार शर में लॻा, जितां पुलिस 2 ॼणनि इक़बाल शर ऐं सोझरो शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थियो हो। दादू में महांगाई वारनि अवामी शिकायतुनि बाद असिस्टेंट कमिश्नर जूं शहर अंदरि कार्रवायूं। केतिरनि ई दुकानदारनि मथां ॾंड विधो वियो, जॾहिं त 2 यूटिलिटी स्टोर इंचार्ज गिरफ़्तार। दादू में यूटिलिटी स्टोर जे गोदाम ते असिस्टेंट कमिश्नर जो छापो, गोदाम इंचार्ज अकरम पठान, इंचार्ज रियाज़ ॾाहिरी गिरफ़्तार। अवामी शिकायतुनि ते गोदाम इंचार्ज खे सामान स्टॉक ज़ाया करण जी ऐं अटो आम मार्केट में विकिरो करण ते कार्रवाई कई वई आहे। असिस्टेंट कमिश्नर शाहनवाज़ मीराणी जो चवणु हो त सिंध हुकूमत, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं डिप्टी कमिश्नर दादू जी हिदायतुनि ते मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। गिरफ़्तार कयलनि खे पुलिस मोबाइल में विहारे शहर जो गश्त करायो वियो त जीअं अॻिते केरु बि अटो या रोज़मर्रा में इस्तेमालु थींदड़ आम वाहिपे वारियूं शयूं महांगियूं विकिरो न कनि। महांगाई सबबि ग़रीब माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। अगरि मुनाफ़ाख़ोरी बंदि न कई वई त संदनि मथां ॾंड समेत कार्रवायूं जारी रहंदियूं। सॻियूं भरिसां ॻोठ मोहम्मद बख़्श शेख जे रहवासी पीपी वर्कर हाजी सोनल शेख जी ज़मीन ते लॻल सोलर सिस्टम पाणी वारे बोर नामालूम चोर चोरी करे फ़रार थी विया। उन सिलसिले में मुतासिरनि हाजी सोनल शेख, गुल शेख, परवेज़ शेख ऐं ॿियनि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजो गुज़र सफ़र ज़मीन ते आहे। गुज़िरियल राति नामालूम चोर ज़मीन ते लॻल पाणी वारो मोटर चोरी करे विया आहिनि। हुननि DIG सखर, SSP ख़ैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी थियल मोटर वापसि कराए ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजी फसल खे वक़्त ते पाणी ॾेई सघूं। रहमत रमजान SS न्यूज़ के साथ।